तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त में जेका नेक्स्ट हफ़्ते एपिसोड ईंदी छा थींदो उन में। वाकई हाणे जेको मूसा खे गिरफ़्तार करे वठंदी पुलिस, जेको यूनिस गद्दारी करे रहियो आहे 5 लख वठी करे। छा उन में मीर जेको आहे पुलिस जो साथ ॾींदो या मूसा खे बचाईंदो, दोस्ती पंहिंजी पुराणी जेका आहे उहा निभाईंदो या नवाब खान सां यारी निभाईंदो। छा मूसा अॻिते हली करे इन एपिसोड मां बचंदो, वाकई गिरफ़्तार थी वेंदो, भॼण में कामयाबु थींदो, छा थींदो छा न थींदो। अचो तव्हांखे सां हाल हक़ीक़त सॼी इन एपिसोड में था ॿुधायूं। पहिरियां इन खे पूरो ॾिसो दोस्तो, जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। दोस्तो पहिरीं ॻाल्हि हीअ त जेका हाणे नेक्स्ट हफ़्ते एपिसोड ईंदी, छो त 2 ॾींहं विच में न ईंदी आहे, सॉरी 2 ॾींहं खां पोइ जेका एपिसोड अचणी आहे तकरार जी, उन में जेको आहे तव्हां ॾिसंदो त पुलिस ईअं नवाब खान मोकिलंदो आहे, हुन सां गॾु मीर बि गॾिजी वेंदो छापो हणण जे लाइ, जिथे रहियल आहे मूसा खे नशो ॾेई छॾियो यूनिस 5 लख वरिता उन खे लालच में नशो ॾिनई मानी में, ऐं मूसा निंड सुतल आहे। ऐं उते ॿिए पासों पुलिस फिरी वेंदी ऐं हिकिड़े पासों जेको आहे मीर फिरी वेंदो मूसा खे जेको आहे गिरफ़्तार करण जे लाइ। ऐं पुलिस पूरो इक़्तिदाम सां वेंदी ऐं जंहिंमें यूनिस ॿधल हूंदो हर शइ उहो ॿुधाईंदो, लेकिन हिते जेको आहे मूसा खे पुराणी दोस्ती यादि अची वेंदी। ऐं पोइ अहिड़े हिसाब सां जेको आहे मूसा बचण जी कोशिशि कंदो, जंहिंमें मीर खे जेको आहे मूसा तड़का बि ॾींदो। अहिड़े हिसाब सां इहे नेक्स्ट एपिसोड में सीन थींदा। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा।